कश्मीर जो रहवासी अर्थ थो कयां त मुंहिंजूं दुकानूं जेके आहिनि TMO अब्दुल भाई डोमकी ऐं हुनजो दस्ती आहे को गनमैन ऐं गनमैन सां गॾु वठी करे हथियारनि जे ज़ोर ते असांजूं एक्सीवेटर बि वठी करे गोदामूं ई किरायूं अथई ऐं उन मां असांजो सामान बि खणाए वियो आहे। जॾहिं असां पहिरें बि हुनखे चयो आहे त भाई हीअ असांजी लीगल आहे, असांजी कानूनी खणत थियल आहे। अॻे बि इसरार खान खोसो जॾहिं चेयरमैन हुयो उन हिकु दफ़ो बि असांजे मथां कोर्ट में केस कयो जेको वरी पेश न थियो ऐं उतां भॼी आयो। वरी ॿिए दफ़े बि इसरार खान कोर्ट में केस कयो जेको उते बार बार असांजे वञण जे बावजूदि हू पाण न पियो अचे। जज साहब इहो केस बि ख़ारिज करे छॾियो जंहिंजो हीउ असां वटि लेटर आहे। उन खां बाद में TMO साहब असां ॾे अचे पियो, असांखे चए पियो त भाई तव्हां हीउ टाउन जो आहे। असां हुनखे चयो भाई हीअ असांजा कागज़ात आहिनि, हीअ असांजी खणत आहे, जे अगरि गैर कानूनी आहे त तव्हां कैंसिल करायो या असांखे तव्हां बिलाशे कोर्ट हलिया वञो। हाणे TMO पंहिंजी ॾाढ मुड़सी ते हथियारनि जे ज़ोर ते अॻे इहो TMO साॻियो ई आहे जेको टाउन कमेटी कश्मीर में चेयरमैन जे मथां सिधो फायर कयईं। हाणे असांजे मथां बि सिधा क्लेशनूं जा गनमैन सिधियूं करनि था ऐं हेॾे आयो तव्हांखे मारींदासीं। हिते असांजे लाइ केरु आहे? या त असां हिंदू लॾ पढ़ण कयूं या त असांखे काॾे ॿाहिरि कढियो। जेको जो अचे थो असांजी मिल्कियत ते असां ते अची कब्ज़ा थो करे। TMO अची चए थो हेॾे ईंदव त मारींदासीं। हाणे असां वञूं त काॾे कंहिं ॾे वञूं, कंहिं सां तव्हां कयूं? महिरबानी करे असांजी हीअ शइ जो तदारक कयो वञे, TMO खां पुछाणो कयो वञे त हीअ हुन छाजे लाइ पंहिंजी ॾाढ मुड़सी कई आहे ऐं हीअ हथियारनि जी हीअ शहर आहे, कोई जंगल न आहे। जे उनजी का शइ आहे त असांखे प्रूफ करे ज़ोर ते अची करे थो पुलिस। उन खां बाद में जॾहिं असां पुलिस ते वियासीं त भाई असांजी FIR कटियो त असांजे मथां हीअ हमला थो करे ऐं असांखे हर शइ पुलिस बि जवाबु ॾिनो त हीअ सही इदारो आहे, हीअ सही फलाणो आहे। हाणे असां कंहिं ॾे वञूं? क़बूली आहे साईं। असांजी 40 साल खां वठी असां ख़रीद कई हुईसीं। 40 साल खां पोइ उन खां बाद में 20 साल खां मथे थी विया आहिनि जेका असांखे लीज थियल आहे। उहा असांजे बाक़ाइदा रजिस्ट्रियूं आहिनि, पका खाता आहिनि ऐं उहा निकाल थियल आहे कची आबादी खे। ब्लॉक नंबर 12 आहे, 12 जो निकाल थियल आहे कची आबादी खे। उनजा बि असां वटि प्रूफ आहिनि, हर शइ असां वटि मौजूदु आहे। मुख़्तियारकारी में बि असांजा खाता रखियल आहिनि ऐं उनखां बाद सब रजिस्ट्रार वटि असांजी दाख़िला थियल आहे अॼु जी न 20 साल अॻु जी। हाणे हीअ माण्हुनि खे ॼाणाए थो पियो त मूंखे सुप्रीम कोर्ट, बाबा सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर आहे, असांखे लेटर ॾेखारे कहिड़ो लेटर आहे तो वटि, या हाई कोर्ट सगोरी जो आहे त लेटर ॾे। असां जेको नाजाइज़ कयूं वेठा आहियूं त असां बि त पढ़ूं, असां बि त ॾिसूं हीअ कहिड़ो दुनिया जो दस्तूर आहे। हुननि कढियो आहे एरिकेशन लाइ त बाबा एरिकेशन जी जेका वाहन ते बंधुनि ते जेका कपनि ते माण्हू वेठा आहिनि त उन्हनि खे तव्हां ख़ाली करायो। हीअ त असांजी क़बूली मिल्कियत भरियो गुदाम पियो आहे, उनखे एक्सीवेटर वठी करे सॼो खणी बि वियो आहे सामान। अञा बि तयारियूं कयूं वेठो आहे त मां राति जो सॼो ख़ाली कंदुसि। असां कुझु बि न, असांखे का नोटिस न, का ॼाण न, ख़बर न सुध। उते मुंहिंजो नौकर हुयो गाॾी वारो जेको उते सब्जी वारो बीहंदो आहे, उहो भॼंदो आहे मूंखे त सेठ हीअ तो ज़ुल्म थिए थो सां। जॾहिं असां उते पहुतासीं त TMO निकिरी वियो ऐं दस्ती जेको आहे उनजो अब्बास वल्द गौस बख़्श उहो बीठो हुयो, उनजा ॿिया माण्हू बीठा हुया। असां कयूं ज़ोरी एक्सीवेटर ते हथियार झलियूं बीठा आहिनि। असां वञूं था त असांजे मथां हथियार, असां दीवान माण्हू कयूं त कयूं छा? हीअ त असांखे जेका तव्हां वटि आया TMO आयो जेका तव्हां चओ था उते छा उन्हनि सां गॾु पुलिस हुई? जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर कुझु बि न साईं, न पुलिस हुई, कुझु बि पंहिंजा प्राइवेट गनमैन हुया, कोई पुलिस न हुई, का ॻाल्हि न हुई। असां थाणे ते वियासीं, SHO जतोई साहब ॾे पहिरें चए त FIR कयो, वरी हुन खां पोइ बाद में चए त साईं हीअ मां छा कयां, हू इदारो आहे। भाई इदारो त कोन थो चए, इदारो कानून जे दायरे में हलंदो आहे। इदारो आहे त असांखे नोटिस ॾे, असांखां का शइ वसूल करे, या त कोर्ट असांखे छिके, कोर्ट में असांखे कूड़ो करे। हीअ असां वटि कोर्ट जा सबूत आहिनि, असां वटि हर चीज़ लीज जा आहिनि, हर शइ आहे असां वटि। हीअ हिकिड़ो बहानो ॼाणाए, हिकिड़ो जवाबु ॼाणाए त सुप्रीम कोर्ट कयो आहे
हिन जे लाइ त साईं एरिकेशन लाइ कयो अथई। कोई एरिकेशन जो हिन शहर में वास्तो ई न आहे। किथे एरिकेशन विच शहर जो आहे का एरिकेशन रहे ई कोन थी, न कोई एरिकेशन जो ॻाल्हि आहे न। कश्मीर जो रहवासी अर्थ थो कयां त मुंहिंजूं दुकानूं जेके आहिनि TMO अब्दुल भाई डोमकी ऐं उनजो दस्ती आहे को गनमैन ऐं गनमैन सां गॾु वठी करे हथियारनि जे ज़ोर ते असांजूं एक्सीवेटर बि वठी करे गोदामूं किरायूं अथई ऐं उन मां असांजो सामान बि खणाए वियो आहे। जॾहिं असां पहिरें बि उनखे चयो आहे त भाई हीअ असांजी लीगल आहे, असांजी कानूनी खणत थियल आहे। अॻे बि इसरार ख़ान खोसो जॾहिं चेयरमैन हुयो उन हिकु दफ़ो बि असांजे मथां कोर्ट में केस कयो जेको वरी पेश न थियो ऐं उतां भॼी आयो। वरी ॿिए दफ़े बि इसरार ख़ान कोर्ट में केस कयो जेको उते बार बार असांजे वञण जे बावजूदि हू पाण न पियो अचे। जज साहब इहो केस बि ख़ारिज करे छॾियो जंहिंजो हीअ असां वटि लेटर आहे। उन खां बाद में TMO साहब असां ॾे अचे पियो, असांखे चए पियो त भाई तव्हां हीअ टाउन जो आहे। असां उनखे चयो भाई हीअ असांजा कागज़ात आहिनि, हीअ असांजी खणत आहे, जे अगरि गैर कानूनी आहे त तव्हां कैंसिल करायो या असांखे तव्हां विलाशे कोर्ट हलिया वञो। हाणे TMO पंहिंजी ॾाढ मुड़सी ते हथियारनि जे ज़ोर ते अॻे इहो TMO साॻियो ई आहे जेको इहा टाउन कमेटी कश्मीर में चेयरमैन जे मथां सिधो फायर कयईं। हाणे असांजे मथां बि सिधा क्लेशनूं जा गनमैन सिधियूं करनि था ऐं हेॾे आयो तव्हांखे मारींदासीं। हिते असांजे लाइ केरु आहे? या त असां हिंदू लॾ पढ़ण कयूं या त असांखे काॾे ॿाहिरि कढियो। जेको जो अचे थो असांजी मिल्कियत ते असां ते अची कब्ज़ा थो करे, TMO अची चए थो हेॾे ईंदा त मारींदासीं। हाणे असां वञूं त काॾे कंहिं ॾे वञूं, कंहिं सां तव्हां कयूं? महिरबानी करे असांजी हीअ शइ जो तदारक कयो वञे, TMO खां पुछाणो कयो वञे त हीअ हुन छाजे लाइ पंहिंजी ॾाढ मुड़सी कई आहे ऐं हीअ हथियारनि जी हीअ शहर आहे, कोई जंगल न आहे। जे उनजी का शइ आहे त असांखे प्रूफ करे